बुरायुनि बदकारियुनि बदआमालियुनि खां हर मुसलमान के बचण जी कोशिश करणु घुरिजे। इंसान जे लाइ गुनाह तबाही जो बाइस बणंदा आहिनि। दुनिया में भी आख़िरत में भी क़ब्र हशर में भी इंसान जे लाइ ज़िलालत जो दरवाज़ो गुनाह खोलींदा आहिनि। गुनाहनि जे मथां को माण्हू दवाम इख्तियार करे तो अल्लाह की रहमत का परे थी वेंदो आहे। उनजो बातिन अल्लाह कारो करे छॾींदो आहे। अल्लाह जे फरमाननि खां परे थी वेंदो आहे। उनखे दीन जी ॻाल्हियुनि में नफ़ो बि न मिलंदो आहे, फ़ाइदो बि हासिल न थींदो आहे। इनजे करे गुनाहनि खां बचण जी कोशिश कजे। इंसान ख़ता जो पुतलो आहे। हर इंसान खां गुनाह थींदा रहंदा आहिनि। ईअं न आहे त को माण्हू गुनाह नथो करे सघे। मासूम सिर्फ़ अल्लाह जा नबी ऐं मलाइका आहिनि जेके गुनाहनि खां पाक आहिनि। जन ॾांहुं गुनाह जो तसवुर करण बि गुनाह आहे। अल्लाह जा नबी ऐं अल्लाह जा मलाइका इहे मासूम आहिनि। बाक़ी हर इंसान को वली हुजनि, वॾा वॾा गौस कुतुब हुजनि, पर गुनाह हर इंसान खां थी वेंदो आहे। जेकॾहिं का बदी थी पवे, को गुनाह थी पवे, का ख़ता थी वञे, का बेफ़रमानी थी वञे तो उनखां फ़ौरन बाद नेकी करणु घुरिजे। असांजे लाइ ॾस इहो आहे त जेकॾहिं को गुनाह थी वञे तो उनखां फ़ौरन बाद तव्हां नेकी कयो त अल्लाह ताला उन गुनाह खे मेटे माफ़ करे बख़्शे माफ़ करे छॾींदो। गुनाह थी वञे तो उनखां फ़ौरन बाद का नेकी कयो, का चङाई जो अमल करे छॾियो, को भलाई जो अमल कयो, अल्लाह जो ज़िक्र कयो, इस्तिग़फ़ार कयो, तौबा ताइब थियो, माफ़ी वठो तो अल्लाह ताला वो तव्हांजो गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। अल्लाह ताला जे हबीब अरबी मुजीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, इत्तक़िल्लाह हैसुमा कुंत, जिथे बि हुजी त अल्लाह खां डिॼंदो रह। हे मुसलमान, कहिड़ी बि जाइ ते हुजो, अल्लाह खां डिॼंदा रहो। वत्तबिइस सय्यतल हसनत तमहुहा, ऐं जॾहिं तव्हां खां का बुराई थी पवे, को गुनाह थी पवे तो उनजे पुठियां फ़ौरन नेकी करे छॾियो, जो उहा नेकी उन गुनाह खे मेटे ई माफ़ करे छॾींदी आहे। सुभान अल्लाह। वखालिकिन नास बिखुलुकिन हसनिन, मदीने वारे साईं फरमायो त माण्हुनि सां सुहिणे अख़लाक सां पेश अचो, अल्लाह तव्हांजी इज़तुनि खे वधाए छॾींदो। सम्झो था? सुहिणे अख़लाकनि सां पेश अचो। मदीने हज़रत सैयदना मौलाए कायनात अलीउल मुर्तज़ा रज़ियल्लाहु तआला अन्हु वरदात फरमाए, हियल ख़ौफ मिनल जलील। अर्ज़ कयो साईं तक़वा छा आहे? तक़वा छा खे सॾींदा आहिनि? तक़वा कहिड़ी शइ आहे? साईं जन फरमायो, हियल ख़ौफ मिनल जलील, तक़वा अल्लाह जे ख़ौफ रखण जो नालो आहे। वल अमल बिल तंज़ील, ऐं अल्लाह जो जेको नाज़िल थियल क़ुरान आहे उनजे मथां अमल करण जो नालो तक़वा आहे। वल किनाअतु बिल कलील, ऐं थोरे जे मथां किनात करे राज़ी थी वञणु तक़वा आहे। वल इस्तिदादु लियौमिर रहील, ऐं सफ़र वारे ॾींहुं यानी क़यामत जी तयारी करण खे तक़वा सॾिबो आहे। सम्झो था? माण्हू अमल कंदो रहे, थोरो घणो तव्हांजे गुनाहनि जे लाइ उहो बख़्शिश ऐं छुटकारे जो सबबु बणिजी वेंदो आहे। हबीबन करीमन फरमाए, बल्कि अल्लाह ताला जो क़ुरान सूरह फुरक़ान में आहे, मन ताब व आमन व अमिल अमलन सालिहा, जेको माण्हू कुफ्र में पियल आहे वो ईमान आणे, तौबा ताइब थी ईमान आणे, अमल सालिह करे, अमलन सुठन करण जे करे, फउलाइक युबद्दिलुल्लाहु सय्यिआतिहिम हसनात, तो अल्लाह ताला उन जे गुनाहनि खे मेटे नेकियुनि में तब्दील करे छॾींदो आहे। कया गुनाह हुई, चोरी ज़ोरी ज़ुल्म बेहयाई बदकारी वारा कम कया हुई, पर जॾहिं अमल सालिह कयई अल्लाह ताला उन गुनाहनि खे बख़्शे त छॾींदो, पर जेके गुनाह कया हुई उन्हनि गुनाहनि खे नेकियुनि में तब्दील फरमाए छॾींदो। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमायो त इन्नल हसनात युज़हिबन सय्यिआत, बेशक नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾींदियूं आहिनि। अमल सालिह, भलायूं, चङा कम तव्हांजी गुज़िरियल गुनाहनि वारी ज़िंदगी खे, उन गुनाहनि वारनि अमलनि खे मेटे साफ़ करे तव्हांजे लाइ बाइस बरकत ऐं बाइस निजात बणाए छॾींदो। हदीस मुबारक आहे, हिकिड़ो माण्हू साईं करीमन जी ख़िदमत में आयो, नौजवान, अर्ज़ कई, या रसूल अल्लाह, मां मदीना मुनव्वरा जे आख़िरी किनारे ते शहर जे
ॿारहें हिस्से में रहंदो आहियां, आख़िरी पासे में रहंदो आहियां। भाऊ हुते मूंखे हिकिड़ी औरत मिली नौजवान हसीन। पोइ ज़िना सो मूं न कई, बाक़ी उन औरत सां सभु फेल कयो। जेको थींदो आहे औरत ऐं मर्द मिलंदा आहिनि, ज़िना कोन कयमि, बाक़ी सभु अमल कयमि। या रसूलल्लाह, हाणे अल्लाह जो ख़ौफ़ थियो आहे, तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थियो आहियां, जेका मूंखे सज़ा ॾींदो सभु मूंखे क़बूल आहे, तव्हांजी ख़िदमत में मां पाण खे पेश कयां थो। सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु उमर वेठो हुयो। चई त जे तोखे अल्लाह ताला जॾहिं ढके छॾियो त पंहिंजो ढक रखी आहे न, पंहिंजो गुनाह ज़ाहिर छो कई, पंहिंजो ऐब लिकाए छॾी आहे, ढके छॾी आहे, छाजे लाइ पंहिंजो ऐब ज़ाहिर कई? अल्लाह तोखे बख़्शे छॾे आहे। महबूबन करीम हुनखे को जवाब न ॾिनो। जॾहिं साईं करीम ख़ामोश रहिया त हुन माण्हू खे ॾुख थियो। चई त हाणे हले छा थींदो मुंहिंजो? महबूब करीम नाराज़ थींदा, हले छा? उथी महफ़िल मां ॿाहिरि वियो। वापसि वञणु लॻो त साईं करीम साहब हुन माण्हू खे घुरायो, वापसि हलिया, हेॾे हलिया। वेझो आयो त साईं करीम जे घर में वेठो। साईं जन क़ुर मजीद जी आयत पढ़ी। साईं फरमायो, अक़िमिस सलात तरफ़ई नहार व ज़ुल्फ़म मिनल लैल, निमाज़ क़ाइम कर ॾींहं जे ॿिन्ही पासनि में। निमाज़ जेका फ़र्ज़ी निमाज़ आहे उनजो अमर आहे। अक़िमिस सलात फ़ी तरफ़ई नहार, निमाज़ 5 वक़्त पढ़, व ज़ुल्फ़म मिनल लैल, रात जी घड़ियुनि में निमाज़ पढ़, उथी तहज्जुद निमाज़ पढ़। ऐं इन्नल हसनात युज़हिबन सय्यात, इहो तुंहिंजो नेकियूं करण, भलायूं करण, तुंहिंजे गुनाहनि खे मेटे माफ़ कराए छॾींदो। हुन अर्ज़ कयो, या रसूलल्लाह, मां हेॾो वॾो गुनाह करे आयो आहियां, हेॾी वॾी ख़ता करे आयो आहियां। साईं फरमायो, नेकियूं कर, उन खां बाद में अल्लाह ताला तुंहिंजा गुनाह मेटे छॾींदो। ज़ालिक ज़िक्रा लिज़्ज़ाकिरीन, हीअ नसीहत आहे यादि रखण वारनि जे लाइ। क़ुर जो फरमान नसीहत आहे तव्हांजे लाइ, जे अमल करण वारा बणिजो। ॾाढो ख़ुशि थियो उहो माण्हू। हिकिड़ो माण्हू उथी बीठो, अर्ज़ कयईं, या रसूलल्लाह, मुंहिंजा महबूब, हे इन माण्हू जे लाइ ख़ासि आहे या ॿियनि जे मथां भलाई थींदी? तव्हांजी त उम्मत वॾी आहे, गुनाह सां थियनि था। हबीब, इहो जेको नेकियूं गुनाहनि खे मेटे छॾींदियूं, इहो तव्हां फरमान रुॻी इन वाहिद माण्हू जे लाइ चयो आहे, इन जे लाइ महिरबानी थी आहे या असांजे मथां महिरबानी थींदी? हबीबन करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, बल्कि सभिनी माण्हुनि जे लाइ आहे, जेके मुंहिंजा उम्मती आहिनि, नेकियूं कंदा वेंदा, अल्लाह हुननि जा गुनाह मेटे छॾींदा। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, सुभान अल्लाह। मदीने वारे साईं फरमायो, हदीस मुबारक, को माण्हू गुनाह कंदे कंदे जहन्नम जी बाहि खे हिकिड़ी गिराट वेझो थी वेंदो आहे। हिकिड़ी गिराट एतिरा गुनाह कंदो आहे जो उन जे जहन्नम जे विच में फ़ासिलो हिकिड़ी गिराट जो रहंदो आहे। एक बालशित हिकिड़ी गिराट जे बराबरि जहन्नम में हिन जे विच में फ़ासिलो रहंदो आहे। पोइ हिकु अहिड़ो नेकी जो कमु कंदो आहे जो अल्लाह हुनखे जहन्नम खां निजात ॾेई हुनखे जन्नती बनाए। नालो जहन्नम में लिखियल हुयसि, पर अहिड़ो को अमल कयईं, अल्लाह ताला वो गुनाह बख़्शे हिनखे जन्नती बनाए छॾियो। ऐं साईं फरमायो, को माण्हू अमल सालिह कंदे जन्नत खे हिकिड़ी गिराट वेझो वञी पहुचंदो आहे। हिकिड़ी गिराट जन्नत के करीब पहुचंदो आहे। बसि हाणे मरंदो त जन्नत में वेंदो। अचानक हिन खां अहिड़ो को गुनाह सरज़द थी वेंदो आहे जो जन्नतियुनि मां फिरी हुनजो नालो जहन्नम में लिखी वेंदो। अमल गुनाह नेकियुनि खे बर्बाद कंदा आहिनि ऐं नेकियूं गुनाहनि खे ख़तम करे छॾींदियूं आहिनि। सम्झो था? सो तव्हांजे हथ में आहे त कहिड़ो रस्तो था वठो। गुनाह हर इंसान खां थींदो आहे। भलो मुस्लमान उहो आहे जंहिंजी ज़िंदगी में गुनाह घटि अमल साले घणा हुजनि। क़यामत जे ॾियारे अमल तुरंदा, इंसान जा अमाल तोरिया वेंदा। हिकिड़े पुड़ में गुनाह रखबा, हिकिड़े पुड़ में नेकियूं रखबियूं। जंहिंजूं नेकियूं गरियूं थी वेंदियूं उहो माण्हू जन्नत में वेंदो, जंहिंजा गुनाह गरा थींदा उहो जहन्नम में वेंदो। हर इंसान में नेकी बदी जो अंसर रखायल आहे। असां चवंदा आहियूं बसि कंहिंजो हिकिड़ो ऐब ॾिसी हुनजे पोयां पवंदा, बाबा हे हेड़ो हिकिड़ो गुनाह ॾिसी न। हर इंसान में गुनाह जी आहे, इहो अंसर रखायल आहे, गुनाह थी वेंदा आहिनि। तव्हांखे घुर्जे त घणे खां घणा नेकियूं कयो। तव्हांजे गुनाहनि जे मथां तव्हांजूं नेकियूं हावी हुअणु घुरिजनि, कसरत हुअणु घुरिजे। तव्हांजे अमाल नामे में नेक अमाल जी कसरत हुअणु घुरिजे। इन जो नतीजो इहो निकिरंदो जो अल्लाह ताला तव्हांजा गुनाह बख़्शे माफ़ फरमाए छॾींदो। मुंहिंजा दोस्तो, गुनाह गंदगी आहिनि। गुनाह इंसान जे लाइ ईअं आहिनि जीअं
रोड ते रखियल ढूंढ हूंदो आहे न, ईअं गंदगी जो ढूंढ जो इहो दुॿो आहे। नेकी भलाई हसनात चङा कम उन गुनाहनि जी मेर खे धोअण जो कमु कंदा आहिनि। जीअं साबुण इंसान जे जिस्म तां मर खे लाइ साफ़ कंदो आहे न, ईअं इंसान जा गुनाह नेकियूं धोई साफ़ करे छॾींदियूं आहिनि। ज़िंदगी में हमेशह गुनाहनि ऐं गंदायुनि बुरायुनि बदकारियुनि खां बचण जे लाइ तव्हां हमेशह नेकियूं कंदा रहो। जेकॾहिं का गुनाह थी वञे त उन जे पोयां इस्तिग़फ़ार कयो, निमाज़ पढ़ो, अलाह खां माफ़ी वठो। इन सां गुनाह खां नफ़रत पैदा थींदी, गुनाह बख़्शिजी वेंदो ऐं अलाह ताला पंहिंजे फज़ल सां तव्हांखे जन्नत में रवानो फरमाईंदो। अलाह ताला शाह असां सभिनी खे अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए, गुनाहनि खां बचण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह उहे कम कराए जिन में अल्लाह राज़ी, अल्लाह जो हबीब शाह राज़ी। अल्लाहु आमीन। अल्लाहु आमीन। ला इलाहा